रोज़ असांखे क़ुरान था विझो, असांजी मदद कयो, असांजी मदद कयो, असां ग़रीब आहियूं, असांजी मदद कयो वञो, मुंहिंजो बच्चो मूंखे वापसि कराए ॾियो। असां रोज़ तव्हांखे क़ुरान विझी था, रोज़ असांखे रोज़ तव्हांखे क़ुरान था विझी, ठाहिरनि खे बि क़ुरान थी विझां, मुंहिंजो बच्चो वापसि कयो, मुंहिंजो बच्चो वापसि कयो। तव्हांखे चोली थी विझां, न्याणी आहियां मां, तव्हांखे चोली थी विझां, मुंहिंजो बच्चो मूंखे वापसि करे ॾियो, मुंहिंजो बच्चो। गवर्नमेंट खे हुकूमत खे अपील कयां थी, मुंहिंजो बच्चो मूंखे वापसि करे ॾियो। हिन क़ुरान जे सदके, हिन जे वसीले जे सदके मुंहिंजो बच्चो वापसि कयो। रोज़ रोज़ तव्हांखे क़ुरान थी विझां, तव्हां क़ुरान जे वास्ते बि नथा ॿुधो, मुंहिंजी मदद कयो, मुंहिंजो बच्चो मूंखे वापसि कराए ॾियो। रोज़ तव्हांखे क़ुरान विझां, रोज़ मुंहिंजो बच्चो मुंहिंजो वापसि करे ॾियो। 15 ॾींहं पुलिस जे दर ते बि वञी त पुलिस बि एक्शन नथी करे। मुंहिंजो बच्चो मूंखे वापसि कराए ॾियो। फरियाल तालपुर खे बि चवां थी, सोहेल साहब खे बि चवां थी, मुंहिंजी मदद कयो, मुंहिंजो बच्चो मूंखे वापसि कराए ॾियो, मुंहिंजी मदद कयो। पुलिस बि असांजी एक्शन नथी करे, असांजी एफआईआर दर्ज थी करे, असां कंहिं वटि वञूं? तव्हां ई त आहियो असांजा, असां कंहिंजे दर ते वञूं? हुकूमत खे अपील थी कयां, गवर्नमेंट वारनि खे, मुंहिंजो बच्चो मूंखे वापसि कराए ॾियो, मुंहिंजो बच्चो। नंढा वॾा असां रहूं था तुंहिंजे दर ते, असांखे बच्चो वापसि कराए ॾियो। असां रोज़ तव्हांखे त क़ुरान विझूं, हिन क़ुरान जे वास्ते मुंहिंजो बच्चो वापसि